مزید ویڈیوز کے لیے ہمارا یوٹیوب چینل سبسکرائب کریں اور بیل آئیکن پہ کلک کریں۔ وقت تیزی سے تباہی کے طرف دھکی رہو آ، ان کلمے گو مسلمانن کے جن جے ایمان جو بنیاد موقف دار و مدار معیار اللہ رب العالمین جی محبت ہے۔ وقت تیزی سے مسلمان کے ان موقف تا ہٹائے دھکے دھکے ان جے باطن کے برباد کرے تباہی جے کنارے تے بیہارے چھڑو۔ بدقسمتی سے موقف تا مسلمان ہٹی ویو، بنیاد کمزور بنجی ویو، ہر شے جی بنیاد مضبوط ہوندی آ تنے ان چیز جی کا قیمت ہوندی آ۔ تباہی جو مطلب کلمے گو مسلمان پھاسی پیو، پنجے موقف تا ہٹی ویو، ان عارضی فانی دنیا جی محبت میں گرفتار تھی ہے۔ حقیقی محبت ان جے من میں ختم تھی وئی جکا ان کے صحیح انسان بنائی دی ہوئی، ऐं दुनिया जी आरज़ी लज़्ज़तुनि में एतिरो फ़ना थी वियो जो मौत खे ई विसारे वेठो। को वक़्तु हो मुसलमान इन मौक़िफ़ ते एतिरो पुख्ता हुया, सहाबे किराम अलैहिम रिदवान में कुछ पूरी ज़िंदगी बुतन के पूजींदा रहा, बुतन जे अॻियां झुकंदा रहा। जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तवज्जुह मुबारक उन्हनि जी बातिन ते पई ऐं उन्हनि खे मोहब्बत जो दर्द अता थियो, सरकार सहाबा जो बुनियाद ईमानी पंहिंजे करीम रब जी मोहब्बत ते जोड़ियो। उन में एतिरो पुख्ता ऐं साबित क़दम थी बीठा जो कंहिंखां घर खसिया विया, कंहिंखां घरवारियूं खसियूं वयूं, कंहिंखां औलाद खसी वई, कंहिंखां मालो दौलत, कंहिंखां पंहिंजी जान खसी वई, कंहिंखे सूली ते चढ़ायो वियो, पर उन मौक़िफ़ तां न हटिया जेको मौक़िफ़ मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौक़िफ़ जो ॿिज उन्हनि जे दिलि में लॻायो। हर चीज़ खे उन क़रीब जी मोहब्बत जे मथां क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी विया। अगर कुर्बान थी तो ज़रे बराबर भी पोइते न निहारियूं तो ही को भी नुक़सान आ, इन के उहे नुक़सान ही तसव्वुर न कंदा। अजब ॻाल्हि आहे, सहाबा जो ईमान ॿीणो ॾहूं फ़ाइदो तसव्वुर कंदा, मैदान जंग में लहंदा हा, इहो खुमार खणी रहंदा हा त का शहादत नसीब थी। शहादत मतलब ही दुनिया वञे, घरवारी मालो दौलत वञे आरज़ी आहे, कोई ॿियो इन्हनि जो वारिस थे, का शहादत नसीब थे, उन परवरदिगार जो जलवो नसीब थे। मौक़िफ़ हो कलमे गो मुसलमाननि जो। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।